जी नाज़रीन, हिकु ॿी अहम ख़बर वकिलियूं चीफ इलेक्शन कमिश्नर इमरान ख़ान जे हिक ई वक़्तु 7 सीटुनि ते चूंड विढ़ण ते सवाल उथारे छॾियो आहे। चीफ इलेक्शन कमिश्नर चयो आहे त हिकु MNA पारां 7 सीटुनि ते इलेक्शन विढ़ण सम्झ खां ॿाहिरि आहे। मुंहिंजो ख़्यालु आहे त आइन मूजिबि सिटिंग MNA 7 तकनि तां इलेक्शन नथो विढ़ी सघे। अवांखे आगाह कयूं पिया। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा जी सरबराही में टेरिकुनी बेंच इमरान ख़ान जी चूंड ज़ाब्तनि जी भञगड़ी केस जी ॿुधणी कई आहे। अवांखे आगाह कयूं ॿुधणीअ दौरान इमरान ख़ान जे वकील बैरिस्टर गौहर चयो आहे त इलेक्शन कमीशन 4 सदा जे इलेक्शन दौरान इमरान ख़ान जे हेलीकॉप्टर खे इस्तेमालु करण बाबति नोटिस जारी कयो। चूंडूं 5 सेप्टेम्बर ते शेड्यूल हुयूं। इलेक्शन कमीशन 8 सेप्टेम्बर ते बोर्ड सबबि इलेक्शन मुलतवी करे छॾी हुई। अवांखे आगाह कयूं इमरान ख़ान खे 17 सेप्टेम्बर ते नोटिस पिणु ॾिनो वियो हो। चीफ इलेक्शन कमिश्नर जो पुछाणो कयो वियो त अव्हां जो मोकल चवे थो त 150 इस्तीफ़ाऊं आयूं आहिनि, इहे किथे आहिनि? इमरान ख़ान जे वकील बैरिस्टर गौहर ॿुधायो त इस्तीफ़ाऊं सेक्रेटरी क़ौमी असेंबली वटि आहिनि। इलेक्शन कमीशन खे नाहिनि उमाणिया। इलेक्शन कमीशन फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। बिल्कुल नाज़रीन, अवांखे आगाह कंदा हलूं पिया। चीफ इलेक्शन कमिश्नर इमरान ख़ान जे हिक ई वक़्तु 7 सीटनि ते चूंड विढ़ण वारे मामले ते सवाल उथारे छॾियो आहे। चीफ इलेक्शन कमिश्नर चयो आहे त हिकु MNA पारां 7 सीटनि ते इलेक्शन विढ़ण सम्झ खां ॿाहिरि आहे। मुंहिंजो ख़्यालु आहे त आइन मूजिबि सिटिंग MNA 7 तकनि तां इलेक्शन नथो विढ़ी सघे। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा जी सरबराही में टेरिकुनी बेंच इमरान ख़ान जे चूंड ज़ाब्तनि जी भञकड़ी केस जी पिणु ॿुधणी कई।